सिधे ऐं सुठे माण्हू सां त इख़्तिलाफ़ जल्द ख़तमु थी वेंदो। असां बि पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करियो। केस तां हथ न खणंदासीं। सिसी दर खां धाड़ करे छॾींदो करे उन्हनि बिड़क बि ॿाहिरि कढी त असां लाइ मसइलो पैदा थी वियो। ताना हिमत वारो शख़्स उहो हूंदो थी वेंदी पोइ कुझु ॾींहं तो मथां कावड़ ज़रूरु कंदो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड ज़बरदस्त थियण वारी आहे। जी हाँ दोस्तों, छाजे करे त हाणे पंहिंजे वाइदे खां फिरण वारो आहे ककर। ककर पंहिंजे वाइदे खां फिरी वेंदो ऐं पंहिंजे सौट रहज़न खे बि चवंदो तूं बि फिरी वञ, केस खां हथ न खणंदासीं। ऐं रहज़न इहा शइ ॼाणे थो, अगरि ईअं असां न कयोसीं त असांखे शाहनवाज़ कोन छॾींदो ऐं दुश्मन खे वारो मिली वेंदो असां सां विढ़ण जो। ऐं दुश्मन सां असां गेम करे चुका आहियूं, झुकाए चुका आहियूं। जे हाणे उन खे केस मां हथ न खणंदासीं त पोइ असां बर्बादु थी वेंदासीं। पोइ इहो शाहनवाज़ ख़ान असां खां चटियूं वठंदो ऐं वाइदे ख़िलाफ़ी थी वेंदी। लेकिन रहज़न सम्झाईंदो मुराद इन खे ककर खे, ककर सम्झंदो ई कोन। उहे ज़िद कंदो त मां इन जी सिरी धड़ खां धार करे छॾींदो। सोढल या पीरल केरु आहे जो तोखे रोके थो, कंहिंखे ज़रूरत आहे तो में असां में हथु विझे। ऐं शाहनवाज़ ख़ान जी ॻाल्हि हू सोचींदो ई कोन। रहज़न सम्झाईंदो त शाहनवाज़ ख़ान असांखे कोन चुरण ॾींदो ऐं वाइदे ख़िलाफ़ी न करणु ॾींदो। लेकिन इहो बदमग़ज़ो ककर न मुड़दो ऐं ज़िद कंदो ऐं छा हिते जेको आहे रहज़न परेशान थी वेंदो त हाणे छा कयां। दोस्तो इहा ई मेन शइ हुई ड्रामे जी। हाणे जेको आहे सोढल खे जॾहिं सोढल सां धोखो थींदो, सोढल छितो थी पवंदो त हीअ छा आहे। ऐं शाहनवाज़ ख़ान बि गेम खेॾण जी कोशिशि कंदो ऐं रहज़न खे सम्झाइण जी कोशिशि कंदो। ऐं सोढल खे जॾहिं ख़बर पवंदी हीअ केस खां हथ नथा खणनि, पोइ हू सफ़ा पंहिंजा हुनजा होश फिरी वेंदा। मुंहिंजी छा बचो, मुंहिंजो हर शइ वई संग चटी ॾिनीसीं ऐं केस खां बि हथ नथा खणनि। ऐं हिते जेको आहे मंसूर ख़ान पंहिंजे शैदान खे तयारु करे रहियो आहे त बाबा इख़्तिलाफ़ात ख़तमु कयो। उहे त इख़्तिलाफ़ात ख़तमु कंदा, लेकिन हिननि जा इख़्तिलाफ़ात ख़तमु मुश्किल सां थींदा। लाइक सब्सक्राइब कंदा।